अल्लाह जे हबीब करीम के दुनिया ता खत्म करन जो पर अल्लाह ताला पंहिंजे नूर के कामिल बनाई दड़ा जे तू एक काफिरन खे ना पसंद लगे इन मकाम ते अल्लाह ताला नूर जो लफ्ज़ दो कुरान करीम जा मुफस्सिर था फरमाए नूर मा मुराद रसूलुल्लाह वरी चौथी जगह ते अल्लाह ताला फरमाया अय्युहल नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नदीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा। खबरों बुधाई दर हबीब असा तोखे शाहिद बनाए मोकलियो ऐ खुशखबरी दी दर बनाए मोकलियो ऐ टे जारी दर करे मोकलियो अल्लाह जे तरफ अल्लाह जे इज़्न सा सदी दर करे मोकलियो ऐ चमकाई दर सिज करे मोकलियो उलमा सराज जो बमाना लिखियो हन एकड़ी माना दियो आ बी माना सिज ए जेको दुनिया जो सिज तवा जे थर में उभरदो आ शाम जे टेम ते सिज लगी वी दुआ ओंदा ही थी वी दिया पर तुझो ऐ मुझो नबी एड़ो तसजुआ जो हिन में लहण जी का गाल नाही क्या मत नाई तुझो ऐ मुझो नबी पंहिंजे अनवार सा उम्मत जे सीनन खे मुस्तफीद कंदा रहंदा। अल्लाह ताला जी जात मा बरकत फरमाता वट अल्लाह जी तरफ का नूर अची कुरान करीम जो गौर सा मुतालो कयो वनी जिथे नबी पाक जे अचण जो जिक्र थियो आ उते चंद लफ्ज आया या त अरसल जो लफ्ज आयो आ या तबास जो लफ्ज आयो आ या अतायती जे बाब खा लफ्ज आयो आ या त मुजा साईं जा जो लफ्ज आयो आ एकड़ियों आयतों त मु तवा जे खिदमत में पढ़ियो पर बी आयत जिथे असल जो लफ्ज अचे अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो वल्लदी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक लियुज़हिरहु अला दीन कुल्लिही वलौ करहल मुशरिकून। इते रब अरसल जो लफ्ज आदो जिथे बास जो लफ्ज आयो अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफी ज़लालिम मुबीन। इते पैस जो लफ्ज आयो आ वरी बी जगह अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो फरमाए तुलम यकुनिल लदीन कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन मुनफकीन हत्ता तातियहुमुल बय्यिनतु रसूलुम मिनल्लाह यतलू सुहुफन मुतहहरा। इते अतायती जे बाब खाती जो लफ्ज आयो आ इथे जा जो लफ्ज आयो आ हमें तो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम फ इन तवल्लौ फकुल हस्बियल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। इते वरी जा जो लफ्ज आयो जा जी माना आयो असल जी माना मोकलियाई बात जी माना ब मोकलियाई यदी अदायती जी माना ब अचण वारिया इन मा मालूम थियो मदीने जो मीर आयो ईंदी हुआ शया जेका पहिरिया खलकल हूंदिया मालूम थियो त तुंहिंजे मुंहिंजे नबी जी खिलकत पहिरिया खाई आहे तॾहिं दर पकड़ी में अहिड़ा अल्फाज ऐं सीगा
दिल खोले तो सुभान अल्लाह चो, इश्क में बोले तो सुभान अल्लाह चो, मुनकर के रोले तो सुभान अल्लाह चो। अभी अग्या चो था पोयन के अला के देखा बड़ा अला मुंह ते अला जैसे बार वो जो शान थोड़ी आसा गाय तरह के नस्बुआ जे जो शान ना उन शान वारे ते नजर करे अंदर मां बोले इश्क में खोले बड़े आवाज सा सुभान अल्लाह जो थर वजे ऐ शैतान भजी दादा जो सुभान अल्लाह खिलकत नबी से जी पहरिया मदीने शरीफ में तैयबा को चलो ऐ दिल वालो तैयबा ही मेरा ठिकाना है, ठिकाना है। क्यों सुस्त खड़े हो दीवानों, जी भर के पियो, जी भर के पियो। मदीनो शरीफ से मदीनो जिथे आशिकन जो थरदो सीनो पर वो एक फेज हासिल करना जब जे अंदर में कीने वारन की फेज न मिलंदो आशिकन की उते फेज मिलंदो आ। अल्लाह ताला जे हबीब करीम जे दरबार में सहाबी आयो या रसूल अल्लाह अखबिरनी अन अव्वल शैइन खलकहुल्लाह ओ सुना मुखे बुधा त सही आसमान वर बठायो जमीन वर बठाई जानवर वर बठाया जीत जड़ा वर बठाया पहरिया पहरिया इन शहर में अल्लाह ताला की जात बाबरकात केड़ी से पैदा कई और या जाबिरु इन्नल्लाह कद खलक क़ब्ल अल अशियाई कुल्लिहा नूर नबी من نوره فجعل ذلك النور يدور بالقدرة حيث شاء الله تعالى ولم يكن في ذلك الوقت لوح ولا قلم ولا جنة ولا نار ولا سماء ولا أرض أو كما قال النبي صلى الله عليه وسلم साहिब मैं था ओ जाबिर सतनी शैन का बया अल्लाह ताला तुझे नबी जे नूर के पंहिंजे नूर मां पैदा फरमायो वो मुस्तफा जो नूर जिथे जिथे रब चाही दो हो उते उते सेर फरमाई दो हो उन वक्त में लोह कौन हो कलम कौन हो जन्नत कौन हुई जहन्नम कौन हो आसमान कौन हो पक्षी पंखा काशी पैदा चलन हुई पैया पैया तुझे नबी जे नूर के अल्लाह ताला पंहिंजे नूर मां पैदा फरमायो आ। चंद्र सितारा पोए थिया थरवारो अव्वल मुझो महबूब हुयो जदी जे पढ़ायो अचे समझ में तो असा यूरोपीय में जलसा करे करे थकल आसा जो गलो जिस्म अभी बजे थकल लगंदो तो वो गाड़ी न हलंदी चंद्र सितारा पोए थिया अव्वल मुझो महबूब हुयो अव्वल मुझो महबूब हुयो अव्वल मुझो महबूब हुयो पैगंबर सारा पोए थिया अव्वल मुझो महबूब हुयो जग जो हीर लहो का रात न हुई मिड़ाई मखलूकात न हुई हीर लहो का रात न हुई मिड़ाई मखलूकात न हुई बन बेचारा पोए थिया अव्वल मुझो महबूब हुयो फर्श नवा कुल फुल बूटा अर्शन ताज जोकला शेर पढ़ना नाल मसबूर सुभान अल्लाह सुल्तानुल वाइजीद मुफ्ती अब्दुल रहीम के जुज़ी ता सुन्नी शेर खना था पढ़ो साईं जो बाबा शेरन पढ़ लाभ मोहन रो खपे शेरन पढ़न जी अल्लाह जी की आवाज दी भली पड़ी होरो मलाइका फर्श नवा कुल फुल ए बियो सा जो शेर कुरान हदीस जे खिलाफ ना है कुरान हदीस जो निचूड़ा होरो मलाइका फर्श नवा
गुल फुल बूटा अर्श रहा जिब्रील पारा पोए थिया अव्वल मुझो महबूब हुयो। मकतूबात इमाम रब्बानी रहमहुल्लाह जे वक्त जे डिक्टेटर जे सामू हक गोई करे दुनिया वार के बुधायो त आलम रब्बानी हेड़ा होंदा। सदुल मकतूबात शरीफ जो वडो शाना मकाम और मकतूबात शरीफ में साईं जने हदीस आंदी ऐ मशहूर तीब में मौलवी अशरफ अली थानवी इन हदीस के नकुल कयो अव्वल मा खलक अल्लाह नूर पहरिया अल्लाह ताला मुझे नूर के पैदा कयो। अल्लाह ताला फरमात तहां वट अल्लाह जी तरफ खां नूर अची वियो व किताब मुबीन ऐ रोशन किताब अची वियो। अल्लामा अली कारी जेको इब्न हजर हेतरी जो शागिर्द था उन लिखियो त इते किताब मां मुराद नबी साईं नूर मां मुराद नबी साईं पर किताबे मुबीन मां मुराद नबी साईं छो त इते अतफ तफसीरिया जरे मअतूफ अलैहि जी तफसीर करे उनके अतफ तफसीरी नहव जे इस्तिलाह में चवना इते किताबे मुबीन मां मुराद नबी जी जात हाने नबी से किताबे मुबीन किया ही जेको कुरान करीम न इहो गैर नातका रसूलुल्लाह वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। सुभान अल्लाह। खारजी हजरत अली सैयद जे सामू आया हजरत अली मुर्तजा के बड़ो खारजी पियो चवे अली हादल कुरान हुवा हकम बैनना व बैनक ए कुरान तुझी असा जे विच में फैसलो करो हकम। अली मुर्तजा के दबा सुन्नी मनीदा ना आशिक आयो हजरत अली जा मुझे वालिद करीम जो बड़ो शेर असा ॾाढो सुठो ठायो ऐ जे तो मुस्तफा चंद्रवा उन जो तारो अली सुबह इस्लाम जो आस्तारो अली मुस्तफा चंद्रवा। खुश करे तवा आशिक आयो परे परे खाजी कुछ घड़ियों टेम कड़ी वे था अल्लाह ताला के अजर में जो सवाब दे मुस्तफा चंद्रवा उन जो तारो अली सुबह इस्लाम जो आस्तारो अली मुस्तफा चंद्रवा उसने फितरत ओ जीनत फकर सुन्नत दिलाए रब जोगी फखरवा बेशक भागवा रो भला रो अली सुबह इस्लाम जो आस्ता रो अली मुस्तफा चंद्रवा। जो से हादा कुरान वो हकम बैनना व बैनक कुरान के वक्त तुझे ऐसा जे विच में ही फैसलो करो असा सा दलील जी बोली गाला पाण फरमाए जो जट हादा कुरान साकितुन व अन कुरान नातिकुन ए खामोश कुरान मां अली गालाइंदर कुरान आया अबा अली द नबी से जो गुलाम अली द रसूलुल्लाह जे दर जो सहाबिया वो पर चवे द मां नातिक कुरान आया तुझे मुझे नबी जो शान मकाम चाहूं दो गारे सूर में जो सुभान अल्लाह रब कुरान करीम में शाह तो फरमाए सानी यसनैन इद हुमा फिल गार इद यकूलु लिसाहिबिही ला तहज़र इन्नल्लाह मअना। सुभान अल्लाह। बिन में हा एकड़ो अबू बकर साईं जो रसूलुल्लाह अभी से मैंने साथी के फरमाया ला तहज़न गम न कर एक ऐसी जो सही रसो नबी से अबू बकर के पे गम न कर मना अबू बकर टंगे अबू बकर के गम हुयो तदह तल्ला सही जिस अबू बकर के जो टंगे मां जो तो जो इल्म सतरी किस्म
अरबी जे लुगत जे पेचीदगिन खां वाक़िफ़ न ही छा हिकिड़ो हूंदो आहे ख़ौफ ॿियो हूंदो आहे हुज़्न ख़ौफ चइबो आहे जेको पंहिंजे ज़ात जो हुजे हुज़्न चइबो आहे जेको यार जो हुजे अबू बकर के यार नबी सही जे बारे में फिक्र अल्लाह ताला फरमाए अबू बकर फिक्र न कर वल्लाहु यासिमुक मिनन नास मां रब करीम जो वाइदो आहे मां पंहिंजे महबूब जी पाण हिफ़ाज़त फरमाईंदो आहियां यरमूक जी जंग पई लगी हजरत खालिद बिन वलीद के एकड़ो पहलवान तस्यो मथा चढ़ो बैठो हजरत खालिद बिन वलीद पियो चवे मुझी टोपी मुखे आने दियो मुझी टोपी मुखे आने दियो मुझी टोपी मुखे आने दियो जंग जे दौरान जंग दे ख्याल लाहे ए बियो मुझी टोपी मुखे आने दियो मुझी टोपी मुखे आने दियो एकड़ो मुजाहिद थियो हजरत खालिद बिन वलीद जी टोपी खणी साईं जे मथे में विधई पहिरिया पहलवान मथा चढ़ो बीठो हजरत खालिद जी पर जने टोपी मथे में पई हजरत खालिद बिन वलीद उन पहलवान के तसे मारे कत्ल कयो के पुछो त साईं जंग जो मैदान मारो पंहिंजे जान जे फिक्र में हूंदा अभी बैठो मुझी टोपी आखिर इन टोपी में हुयो छा साईं फरमाइन पिया त बाबा इन टोपी में हज्जतुल वदा जे मौके ते मुझे दिल पर नबी जरे पंहिंजा वार मुबारक कुराया मां नबी से जे खिदमत में अर्ज़ कयो हबीब कुछ बार मुखे भी दियो त तकलीफ जे नेमत आवाज वार मुबारक सा तबरुक वठंदस ए टोपी उहावा जे में रसूलुल्लाह जा वार मुबारक पिला है छाप थी पे अल्लाह ताला हबीब सा वायदो कयो दुनिया उथली पे पर मु खालिद बिन वलीद के रहडब नहीं दी जो त जे टोपी में हुजूर जे जिस्म जो हिस्सो हुजे उन टोपी जे वे जो तलवार की दी आका की आमद कलम सुवती मुझी टोपी जे जितना आगे टोपी जो फिक्र थियो पारा फरमान मुखे न टोपी में रसूलुल्लाह जा वार मुबारक अल्लाह ताला हबीब जे हिफाजत जो ज़िम्मेदार खयो अबू बकर बहोई नाग बेहो एक मशूक जाओ या आशिक बई अल्लाह तवा के खुश करे साईं सैयद सगोरो सामो बैठो त दीदार बकायदा वजो सुभान अल्लाह चवंदा अबू बकर बेहोई नाग बेहो एक मशूक जाओ या आशिक बई पर नज़दीक कयो वा पैर परे घटनी हजी बाजी ना गल गई अबू बकर बेहोई नाग बेहो एक मशूक जा या आशिक बई अज ॾिसो त साहबन खे गारियूं थियूं नबी पाक जे यारन खे घटि वधि ॻाल्हाए फरमायो नबी करीम अलैहिस्सलाम इज़ा रअयतुमुल लज़ीना यसुब्बून अस्हाबी जॾहिं माण्हू ॾिसो त मुंहिंजे साहबन खे गारियूं पिया ॾियनि फ़क़ूलू चओ छा लानतुल्लाहि अला शर्र अल्लाह जी तव्हांजी शर जे मथां लानत ए पिटियल जेके नबी पाक जे साहबन खे घटि वधि ॻाल्हाए ऐं वरी ओट वठंदा असां अहल बैत जा हुबदार असीं अहल बैत जा दीवाना असां जा सादा सुदा माण्हू वरी उन जे चक्करन फकरन बकरन में अची वेंदा सवेरे साईं साईं जी शाह नामत बरकात मुलालिया असीं साईं गॾायासीं पे त साईं ॻाल्हि कई हज़रत पीर साईं शाह मर्दां शाह छटधणी बादशाह रहमतुल्लाह अलैह हे त निज हुसैनी सैयद एकड़े कंपट जे शाह साहब साईं के जो साईं तहां जी दरगाह शरीफ ते एकड़ो कम थी वने त मज़ो थी वने
सैफरमान कम त घणा कुरान जी तालीम थी हले हदीस जी तालीम थी हले चीन से अलम पाक हुजण खपे अलम हुजण खपे तहां जे दरगाह ते पीर से छट धनी बादशाह फरमायो शाह साहब मुझे नबी जी शरीयत में जायज नाहे जे जायज हुजे हां तई काठ जो अलम था हणो मां सिकंदर अली शाह सोन जो अलम हणा हां पर मां रसूलुल्लाह जी शरीयत जे खिलाफ नबी पाक जा गुलाम जेके सहाबन जा दुश्मन उन्हनि सां तहां यारी न उन्हनि खां पासो मां अर्ज़ु कयां त हबीबन जे सहाबन जो सताई शान वणंदो आ थर वारनि खे न वणे थो अलाए न असांखे त ॾाढो थो वणे हबीबन जे सहाबन जो सताई शान वणंदो आ बया जो शान तन जो करे मूंखे सो बयान वणंदो आ सुभान कया जन घोर महबूबन मथा घर मां लसर बचड़ा खुदा के तन सदो सिर माल ऐं सामान वणंदो आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ॾाढा ॾाढा बड़ो तकड़ो छड़ींदो सां जे ठराई कंदो त जे काबू आयो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नबी से किताबें मुबीन किया अल्लामा इब्न हजर अस्कलानी लिखो त जॾहिं सोहणा नबी अबू बकर बहोई नाग बेहो एक मशूक जा हो या आशिक बई पर नसदीक कयो वा पेर परे तरवारो घटनी है जी बाजी ना था चमन जबल जे चोटी यो सब कुछ गारे सोर में थियो मौला आन मोहम्मद मां बेडसा भला पर पुठ बासू बास पई अल्लामा इब्न हजर लिखियो जॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात अबू बकर साईं की फरमायो वेद मत जंहिंजो बि सुभां कअन्नल क़ुरान युफ्तहु फिर रहम ईअं पियो लॻे ॼण अल्लाह जो क़ुरान रहल में खुलियो पियो आहे अबू बकर साईं जी झोली क़ुरान जो रहल आहे रसूलुल्लाह जो चेहरो अल्लाह जो क़ुरान आखिरी टेम ते सुहिणा नबी जॾहिं ज़ाहिरी तौर ते आखिरी टेम महबूबन करीमन जी तबीयत नासाज़ पाण पंहिंजी हवेली शरीफ ते आहिल आवाज़ ॾिस लाउड वारा बंद कंदे सब कोन आवाज़ ॾेई छॾीस पाण पंहिंजी हवेली मुबारक ते हंती अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी तो चवे असी नमाज पिया पढ़ूं नमाज पढ़ंदे पढ़ंदे असां ॾिठो सोहणे करीम नबी पंहिंजे हवेली मुबारक में जेको पर्दो हो वो पर्दो मथे कयो असां जी नज़र संदन चेहरे ते पई बरकत मुसफिर ईअं पियो लॻे ॼण अल्लाह जे क़ुरान जो वर्क़ा हबीब जे चेहरे में अहिड़ी त चमकाट हे जेको क़ुरान करीम आहे इहो साकित क़ुरान आहे गैर नातिक क़ुरान आहे तुंहिंजो ऐं मुंहिंजो नबी
नातिक कुरान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाया तहां वट अल्लाह जी तरफ खां नूर ऐ रोशन किताब जी वियो यहदी बिल्लाहु मन तबअ रिदवानहु सुबुल सलाम। इन महबूब जे ज़रिए अल्लाह हिदायत ॾींदो उन्हनि खे जेके उन जी रज़ामंदी जी ताबेदारी करे खुदा जे रज़ा जे लाइ कम कंदा। छाजी हिदायत ॾींदो सुबुल सलाम सलामती जे वाटन जी। अफलातून जेको अरस्तू जो उस्ताद हे वडो मंतकी अरस्तू जे मंतक जो मुतव्विन अव्वल उन जो उस्ताद हुयो अफलातून। ओ चवंदो हो नहनु कौमुन मुहस्सबून ला हाजत लना इला मन युहस्सिबुना। असी सुधरियल क़ौम हूं असा के हिदायत ॾींदड़ जी के रहनुमा जी ज़रूरत नाहे। हाणे हेरे तवज्जो कजो इन अफलातून जे कोल के वठी मक्तूबात इमाम रब्बानी रहमहुल्लाह में साईं जन बस फरमायो त जेके मंतकी हन फलसफी हन ए असल में चिल्ला कशी कंदा पंहिंजो पाण खे बुख ॾींदा नफ्स खे मारींदा नफ्स जे मारण जे करे इन्हनि जे अंदर में रोशनी पैदा थींदी आहे। पोइ पान खे वरी समझंदा त असांखे के मुहज़्ज़ब जी ज़रूरत कान्हे। ए चमन असांखे के सुधारींदड़ जी ज़रूरत नाहे। इमाम रब्बानी थो चए त इहा जेका इन्हनि जे अंदर में रोशनी पैदा थिए थी इहा इन्हनि जे नफ्स जी रोशनी आहे। रूह जी रोशनी इहा नाहे। भला रूह जी रोशनी कंहिंखे मिलंदी? साईं फरमाइनि था रूह जी रोशनी उन्हनि खे मिलंदी आहे जेके मदीने जे वीर जे दामन में हथ विझंदा आहिनि। मदीने जे वीर सां लौलाई दे थरवारा लाई दे त पल्ले गंज पाई दे। सॼे दुनिया जे मोहब्बत रखे इश्क रख नबी पाक सां मोहब्बत रख नबी पाक सां दिल जो नींव रख नबी पाक सां। मदीने जे वीर सां लौलाई दे त पल्ले गंज पाई दे। मां भला छा कयां नबी से सा नींव कीअं लाया उजरो पइजो कल्ब कंदो कर। इते लाउड वारा रखीस न लाउड ता बंद कंदो पोइ मौलवी तकरीर कान लगी मौलवी जी निड़ी फाटे तकरीर किथा लगी। उजरो पइजो कल्ब कंदो कर इस्मान पिए जे जो अदब कंदो कर। रेगिस्तान वारा नेड़न ते ही नाम चुमी चाहींदे त पल्ले गंज पाई दे। हथ मथे कर त थत लही मदीने जे वीर सां लाई दे त पल्ले गंज पाई दे।